हीअ फीडर रेल गाॾी पटीदन खां थींदी कलोड़ा स्टेशन, नौशरो फिरो, ठारूशाह, दरबेलो, कंडियारो, हालाणी ऐं मेरापुर ताईं हलंदड़ रेलगाॾी आम माण्हुनि लाइ हिकु सस्तो ऐं महफ़ूज़ सफ़र जो ज़रियो हो। गाॾियुनि ऐं बस सर्विस जे भेट में रेलगाॾीअ जी टिकट घटि क़ीमत ते सफ़र मुहैया कंदी हुई, जंहिं सां ॻोठाणनि ऐं शहरी मुसाफ़िरनि जो इक़्तिसादी बोझ घटिजंदो हो, जिते माण्हू रोज़गार, तइलीम, सिहत ऐं ॿियनि ख़िदमतनि ताईं रसाई हासिलु कंदा हुआ। सामान ऐं ज़र पैदावार जे वापार ऐं आसानी हुई। रेलगाॾी ज़रे, काठ, अनाज, कचो माल, भो ऐं ॿियो ज़रई शयूं मुंतक़िल करण में सस्ती ऐं सवलो ज़रियो हुई, जेको मुक़ामी मार्केटुनि ताईं पहुच लाइ अहम हो। मुसाफ़िर ऐं सामान जे रवानगी सां गॾोगॾु मक़ामी तिजारत ऐं रोज़गार खे बि वाधारो। फीडर रेलगाॾी मुख़्तलिफ़ स्टेशन खां थींदी। जॾहिं हालाणी स्टेशन ते पहुचंदी हुई त कुझु मुसाफ़िर लहंदे ऐं कुझु मुसाफ़िर सुवार थींदे। उन वक़्त जो मंज़र बि अजीब हूंदो हो। के विछड़ियल जोड़ा मिलंदा हुआ त संदन मुंहं ते मुरकी ऐं महकी पवंदा हुआ। जॾहिं त वरी जोड़ा अलविदा करण ईंदा हुआ त संदन मुंहं ते मायूसी ऐं उदासी में संदन अखियुनि मां ॻोढ़नि जा नीर लड़ी पवंदा हुआ, जेके फीडर रेलगाॾी जे आसमान ते रक़्स कंदड़ दूंहें में जज़ब थी अंदर में विछोड़े जा घाव आंध ऐं मांध वधाए छॾींदा हुआ। विछोड़नि ऐं मेलाप जे मंज़र में फीडर रेल गाॾी कूकू कंदी, छह कंदी जे रमधम सां पंहिंजी पटड़ी ते डुकंदी डोड़ींदी वञी पंहिंजी माॻ पहुचंदी हुई। इलाइक़े लाइ हीअ फीडर रेलगाॾी उमेद हुई। रेलगाॾी माण्हुनि जी ज़िंदगीअ खे ॻंढींदड़ ड्रोड़ हुई। हिन रेल में शागिर्द किताबनि सां भरियल थेलो कुल्हे ते लटकाए कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि ॾांहुं रवाना थींदा हुआ। जॾहिं त हीअ फीडर रेल गाॾी आसमान में कारे दूंहें जूं लाटियूं उछलाईंदी, दूं कंहिं नाचणीअ वांगुरु आसमान में रक़्स पटीदन खां मेरापुर ताईं वारी रेल सर्विस खे 1992 धारे कंहिं त लिभाॻे नज़र हईं जो हीअ फीडर रेलगाॾी बंदि थी वई। माण्हुनि जे आसान ऐं सस्ती रेल ख़िदमत ख़तमु थी वई।